अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं आहियां सदाकत अली मेमन। काफ़ी सारो जेको मवाद आहे उर्दू में मुख़्तलिफ़ शयुनि जो अवेलेबल आहे, इंग्लिश में त इलाही लिटरेचर अवेलेबल आहे, पर सिंधी में न हुजण जे बराबरि आहे। उन सिलसिले में मां कानून जो शागिर्दु हुजण जे नतीजे में नंढड़ी हिकिड़ी कोशिशि करे रहियो आहियां त कुझु शयूं सिंधी में बि हुजनि ऐं असांजे शागिर्दनि खे तोड़े शहरनि खे या उन्हनि लाॻापियल इदारनि जे माण्हुनि ताईं ॼाण जी रसाई पहुची सघे। उन ई सिलसिले में अॼु मां हिकु टॉपिक खणी अचां पियो, जेको आहे कॉन्स्टिट्यूशन, आइन ऐं दस्तूर। सो लाज़मी मां सम्झो त हिन आइन दस्तूर जे बारे में दोस्तनि सां वंड कजे त आइन छा आहे, कॉन्स्टिट्यूशन छा आहे, कॉन्स्टिट्यूशन वर्क कीअं करे पियो। पाकिस्तान में कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम लॉ जंहिंखे चयो वञे त उन में सुप्रीम लॉ कॉन्स्टिट्यूशन आहे। जेकॾहिं ईअं चयो वञे त पाकिस्तान में अहम तरीन पाकिस्तान में हलाइण वारी शइ जेकी आहे, जेके मुल्क खे हलाए पई, उहा आहे आइन। आइन खां मथां ई का बि शइ न आहे। पोइ तोड़े उहा अदालत हुजे, उहे ॿिया इदारा हुजनि, उहे अख़्तियारियूं हुजनि, उहे आइन खां मथां ई न आहिनि। आइन सभ खां मथां आहे। आइन ई वाहिद शइ आहे जंहिंखे फॉलो करे सघिजे थो, बक़ाया को बि पंहिंजो कानून नथो आणे सघे। आइन ते ई अमल करे सघिजे थो। आइन ई वाहिद ज़रियो आहे, इहो आहे कॉन्स्टिट्यूशन। कॉन्स्टिट्यूशन आहे छा, कॉन्स्टिट्यूशन कीअं वर्क करे पियो, उन सिलसिले में अॼु असां ही जेको टॉपिक खणी आया आहियूं, उन सिलसिले में मुंहिंजी कोशिशि आहे त असां इन टॉपिक ते ॻाल्हायूं। कॉन्स्टिट्यूशन जे खां अॻु में अव्हां सां मां कुझु वंड कंदुसि त कंहिं बि मुल्क में, कंहिं बि रियासत में गवर्नमेंट हूंदी आहे ऐं उतां जा माण्हू हूंदा आहिनि, अवाम हूंदी आहे। अवाम खे अख़्तियार हूंदो आहे कंहिं बि जमहूरी मुल्क में गवर्नमेंट चूंडण जो। गवर्नमेंट जॾहिं असां चूंडींदा आहियूं त गवर्नमेंट जे हेठां वरी हिकिड़ा टे इदारा हूंदा आहिनि। उन्हनि टिनि इदारनि में हिकु आहे लेजिस्लेशन असेंबली, लेजिस्लेटरी असेंबली। लेजिस्लेटरी असेंबली उहा आहिनि जेके असांजूं असेंबलीज़ आहिनि, जंहिंखे असां प्रोविंशनल असेंबली, सेनेट ऐं नेशनल असेंबली, जंहिंखे असां क़ौमी असेंबली चवंदा आहियूं। सूबाई असेंबली, सेनेट ऐं क़ौमी असेंबली उहे कानून ठाहींदियूं आहिनि। उन्हनि जो कमु आहे कानून ठाहिणु, लॉज ठाहिणु। उहे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा लॉ ठाहिनि थियूं। रेवेन्यू लॉ आहे, एरीगेशन लॉ आहे, बैंकिंग लॉ आहे, फॉरेन अफेयर्स आहे। इन्हनि सभिनी खातनि जा हू क़ाइदा, कानून, रूल्स एंड रेगुलेशन्स जोड़नि था। अव्हां ॾिठो हूंदो त का बि असां गेम खेॾंदा आहियूं, रांदि खेॾंदा आहियूं, उहा फिज़िकली खेॾूं या वरी असां ऑनलाइन गेम खेॾूं त उन में बि रूल्स एंड रेगुलेशन्स हूंदा आहिनि। जेकॾहिं उते किथे गड़बड़ कंदा आहियूं त उते अख़्तियारियूं वेठियूं हूंदियूं आहिनि ऐं उन जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु हूंदो आहे। उहो को आउट थी वेंदो आहे, को डेड थी वेंदो आहे, कंहिंजी जान हली वेंदी आहे। अहिड़े ई तरह सां जॾहिं गवर्नमेंट चूंडिजी अचे थी अवाम जे थ्रू, त पोइ उन खां हेठि लेजिस्लेशन जी असेंबली जेको इदारो आहे जिथे लेजिस्लेशन थिए थी, कानून साज़ी थिए थी। उन खां पोइ आहे एग्ज़ीक्यूटिव, जेको कानून असेंबलियुनि मां ठहियो, तयारु थियो, हाणे उन ते इम्प्लीमेंट कंहिंखे कराइणो आहे, इन्फोर्स कंहिंखे कराइणो आहे, उहो कराइणो आहे एग्ज़ीक्यूटिव खे, जंहिंखे असां सिधनि लफ़्ज़नि में एडमिनिस्ट्रेशन चवंदा आहियूं, अख़्तियारियूं चवंदा आहियूं। उन्हनि अख़्तियारनि जो कमु आहे त जेको अवामी हुकूमत हिकिड़ो कानून आंदो आहे, उन कानून ते अमल करायो वञे। उहो अमल कराइणु उतां जे अख़्तियारनि जो कमु आहे। जीअं असां वटि आपाशी आहे, एरीगेशन आहे, उन्हनि जो कमु आहे पाणी पहुचाइणु, उन्हनि जो पुछड़ी ताईं पाणी पहुचाइणु आहे, उन पाणी खे डिवाइड करणु आहे, वंड विर्छ करणु आहे। ईअं ई वरी असां वटि टियों जेको इदारो आहे उहो आहे जुडिशरी। जुडिशरी वरी कानून लागू कराईंदो आहे। जिथे बि कानून लागू न पियो थिए, के मसइला पेश अचनि पिया, उतां जा शहरी अवाम उन्हनि इदारनि सां कॉन्टेक्ट कंदो आहे, कंप्लेन कंदो आहे, पिटिशन दाख़िल कंदो आहे, दरख़्वास्त ॾींदो आहे। उहे जेके आहिनि उन्हनि ते अमल कराईंदा आहिनि। आमतौर ते जेके असां वटि अपर हाउसिस जंहिंखे चयो वेंदो आहे, अपर हाउस इज़ आल्सो कॉल्ड एज सेनेट। सेनेट इज़ इन्वॉल्व इन द लॉ मेकिंग प्रोसेस
passing of bill amendments in constitution are the function of Senate, and lower house is called the National Assembly. National Assembly is also responsible for law making process. The members of National Assembly are representatives of their respective branches, and they convey the message of public, and they are allowed to present their point of view in the National Assembly. The members of National Assembly are elected for span on 5 years. The bill of an amendment in the constitution is president in the National Assembly, and the member of National Assembly can represent the bill. The two-third majority of the assembly have to approve the bill, and then for further process it is the president in the Senate. The National Assembly is parted into two parts, government and opposition. The members of National Assembly elected according to the population of 4 province. जेकी नेशनल असेंबली आहे उन में 5 सालनि लाइ उतां जा मेंबर चूंडिया वेंदा आहिनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं मेंबर ऑफ क़ौमी असेंबली जो मेंबर MNA, मेंबर ऑफ नेशनल असेंबली, जेके असांजे तकनि तां चूंडबा आहिनि। उन्हनि खे असां हितां चूंडे मोकिलींदा आहियूं। अवाम अक्सर चवंदो आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा कमु नथा कनि। इते हिकिड़ो थोरो अवाम खे बि सम्झणु घुरिजे त जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि उन्हनि जो कमु आहे कानून साज़ी करणु, जिन खे असां 5 सालनि लाइ चूंडियूं था। उहे कानून साज़ी करण लाइ असेंबली में वेंदा आहिनि। असांजो माना उन्हनि खां सुवालु हुजणु घुरिजे त तव्हां कहिड़ी कानून साज़ी कई। असांजे हिन धरती ते जेके मसाइल अचनि पिया, मसइला पेश अचनि पिया, उन्हनि जे हलनि लाइ, असांजी प्रोटेक्शन लाइ, असांजे रोज़गार लाइ तव्हां कहिड़ा कानून जोड़िया आहिनि। असांजी सिहत लाइ, असांजी तालीम लाइ, असांजी सैर ऐं तफ़री लाइ तव्हां कहिड़ा कानून जोड़िया आहिनि। उहे कानून जुड़ण खां पोइ वरी जेको ॿियो मरहलो अचे थो उहो असांजो अचे थो एग्ज़ीक्यूटिव छा आहे, अख़्तियारियूं छा आहिनि, एडमिनिस्ट्रेशन छा आहे। उन ते इंग्लिश में आहे त इट इज़ कंसर्न्स ऑफ प्राइम मिनिस्टर एंड हिज कैबिनेट and other head of department. The executive is led by the head of government. The government head is assisted by a number of ministers who usually have responsibilities for particular areas, health, education, foreign ministries, etc. etc. त जेके एग्जीक्यूटिव आहिनि असांजा माना उन में असांजो जेको प्राइम मिनिस्टर आहे, वज़ीर आज़म आहे, उनजी कैबिनेट आहे, जेके उनजा मिनिस्टर अची वञनि था। उनजे मिनिस्टर जे अंडर में डिपार्टमेंट आहिनि, जंहिंमें एजुकेशन डिपार्टमेंट अची थो वञे, सिहत जो डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट अची थो वञे, फॉरेन अफेयर्स अची थो वञे, ऐं मुख़्तलिफ़ कम्युनिकेशन जा ॿिया डिपार्टमेंट अचनि था। अहिड़ी तरह सां जेकर प्रोविंशनल असेंबली जी ॻाल्हि कजे त उहे बि उन्हनि वटि बि हिकिड़ो चूंडजी जेको आहे चीफ मिनिस्टर ईंदो आहे, वज़ीर आला ईंदो आहे, वरी उनजी कैबिनेट हूंदी आहे। उन कैबिनेट जे अंडर में वरी सूबाई खाता हूंदा आहिनि। उन्हनि खातनि जो ई कमु आहे जेके असेंबलीज़ मां लॉज पास थिया आहिनि उन्हनि ते अमल दरामद कराइणु। उन्हनि ते अमल दरामद केरु कराईंदो? उहे एग्ज़ीक्यूटिव कराईंदा, उहे अख़्तियारियूं कराईंदा। असां काफ़ी सारियूं ॿुधंदा आहियूं ॻाल्हियूं त बाबा DC फलाणे ज़िले जो जेको आहे डिप्टी कमिश्नर उहो तरक़ियाती फंड रिलीज़ न पियो करे, उन वटि फंड आहिनि, उहो फंड उन्हनि जो नाजाइज़ इस्तेमालु थिए पियो। ईअं ई सेक्रेटरी डिपार्टमेंट हूंदो आहे, चीफ सेक्रेटरी सिंध हूंदो आहे, उहो सभिनी डिपार्टमेंट्स खे जेको आहे रन कराईंदो आहे, लीड कंदो आहे, उनजो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे। अहिड़ी तरीक़े सां जेके लॉज पास थिया आहिनि वरी उन्हनि जी जेकी बजट रखिजे थी, उन्हनि जो एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटीज़ जो कमु आहे त इन्हनि इलाइक़नि में रोड ठाराइणु, सिहत ॾियणु, उन्हनि कानूननि ते अमल कराइणु। इन्हनि सभिनी कानूननि जो जेकी असां जेकॾहिं चऊं माउ ऐं पीउ, उहो आहे कॉन्स्टिट्यूशन, आइन, जंहिंजे बारे में अॼु मां ॻाल्हाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। उन खां पोइ अचे थी जुडिशरी। जुडिशरी जेकी आहे उहा रिस्पॉन्सिबल आहे त माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियारियो वञे, माण्हुनि जो ख़्यालु रखियो वञे। पाकिस्तान में जेके आहिनि 2 क़िस्मनि जूं कोर्ट्स आहिनि। हिकिड़ी जेकी आहे सुप्रीम कोर्ट, जेकी सुप्रीम आहे, सभिनी खां मथां ई कोर्ट आहे। पाकिस्तान जे 4 सूबनि जी हिकिड़ी वॾी कोर्ट आहे। बक़ाया जेके कोर्ट्स आहिनि उहे सूबाई कोर्ट्स अची वञनि थियूं, जेके हाई कोर्ट चवंदा आहियूं, हाई कोर्ट ऑफ सिंध, हाई कोर्ट ऑफ पंजाब, हाई कोर्ट ऑफ KPK, हाई कोर्ट ऑफ बलोचिस्तान। उन खां पोइ उन जूं सबऑर्डिनेट कोर्ट्स आहिनि, लोअर कोर्ट्स आहिनि। इन्हनि कोर्ट्स जो इहो कमु आहे जिथे कानून लागू न पियो थिए, एग्ज़ीक्यूटिव जेके अथॉरिटीज़ आहिनि उन कानून ते अमल पैरा न पियूं थियनि,
उन्हनि ते अमल कराइण वरी जुडिशरी जो कमु आहे। जुडिशरी कीअं अमल कराईंदी, जुडिशरी कीअं एक्शन वठंदी। हिकु त जुडिशरी वटि सौ मोटो अख़्तियार आहिनि पाण मुरादो नोटिस वठण जा बि, उनखां पोइ जुडिशरी पाण शयुनि खे ॾिसंदी बि आहे। ऐं केतिरा ई तव्हां ॾिठा हूंदा त मुख़्तलिफ़ नोटिस बि थिया आहिनि, जुडिशरी मुख़्तलिफ़ कमेटियूं बि ठाहे छॾींदी आहे। उन सां गॾु शहरीअ खे या कंहिं बि जेको आहे सर्वेंट, गवर्नमेंट सर्वेंट खे बि अख़्तियार हूंदो आहे त किथे ॾिसे पियो त कानून खे फॉलो न पियो कयो वञे, मसइलो पेश अचे पियो, ॿिया एग्ज़िक्यूटिव हुन रुकावट बणियल आहिनि, त ॾिसंदा आहियो त केतिरा ई जेके आहिनि SSPs बि IG जे ख़िलाफ़ु अदालत में हलिया वेंदा आहिनि। केतिरा ई IG जेके आहिनि सिंध गवर्नमेंट या ॿी सूबे जी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु या वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु हलिया वेंदा आहिनि त हीअ असांजे कम में रुकावट अचनि पिया। ईअं ई शहरनि वटि अख़्तियार हूंदो आहे त जेको सनन जी हक़ तलफ़ी थिए पई ऐं उन कानून ते अमल कराइण लाइ उहे बि कोर्ट सां रुजू कंदा आहिनि। हीअ अॼु जो टॉपिक जेको सिर्फ़ु एतिरो ई हुयो त कॉन्स्टिट्यूशन छा आहे। कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे ऐं उहो ई वाहिद आहे ऐं उहो ई जेको आहे अहम आहे, सभिनी खां मथां आहे। उनखां मथां ॿियो को बि इदारो न आहे, उनखां मथां को बि अहिड़ी शइ न आहे जेकी चइजे त बाबा ही आइन खां मथां ई शइ आहे। आइन ई वाहिद आहे, सभिनी कानूननि जी माउ पीउ आहे, उहो आइन आहे। आइन ते ई अमल थींदो तॾहिं असांजो मुल्क ठीकु हली सघे थो। त इन मां अॼु असां सिखियोसीं त पाकिस्तान जो जेको कॉन्स्टिट्यूशन आहे उन में मुख़्तलिफ़ ॿिया लॉ अची वञनि था। जेकी गवर्नमेंट आहे उहा कानून ठाहींदी आहे, जीअं असां अक्सर ॿुधंदा आहियूं 1973 जो आइन, उनखां इलाही पोइ अमेंडमेंट्स आयूं, अमेंडमेंट्स कंहिं कयूं, उहा उन अमेंडमेंट्स कयूं आहिनि जेके गवर्नमेंट आयूं अवाम जे वोट ज़रिए। अवाम जे वोट ज़रिए अचण खां पोइ उन्हनि जेके कानून ठाहिया, उन जेके असेंबलीज़ हुयूं, उनखां पोइ एग्ज़िक्यूटिव जेके आहिनि, अथॉरिटीज़ जेके आहिनि, उन्हनि खे उन्हनि शयुनि ते अमल कराइणो हुयो। उहे हाणे अमल कराइनि था, नथा कराइनि त वरी कोर्ट्स अवेलेबल आहिनि। सो इन नंढड़ी जेकी मां कोशिशि कई आहे, इन ते अवां राय बि ॾींदा, जेकॾहिं अव्हांखे पसंदि अचे त शेयर कंदा। जेकॾहिं इन में इलाही ग़लतियूं हुजनि, छाकाणि त मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे, इन में इलाही जेकॾहिं ग़लतियूं अचनि थियूं अव्हांखे नज़र, त अव्हां भरपूर नमूने सां तनक़ीद बि कंदा। त मां कोशिशि कंदुसि त ॿीहर मां पाण में स्किल्स जेके आहे डेवलप कयां, स्किल्स पंहिंजा, ऐं कोशिशि कयां त अव्हांखे बहितर नमूने सां लॉ जे बारे में ॼाण ॾेई सघां। छाकाणि त मां पंहिंजो जेको लॉ मुकमिल कयो आहे, हाणे मां कोशिशि कयां पियो त उन लॉ मां जेकी मूं वटि ॼाण आहे, जेकी ॼाण मूं वटि न आहे, त असां वटि मुख़्तलिफ़ टूल्स मौजूदु आहिनि, इंटरनेट मौजूदु आहे, यूट्यूब मौजूदु आहे, फेसबुक मौजूदु आहे, सभिनी इन्हनि ऑनलाइन साइट्स ते मवाद मौजूदु आहे। उनखां अलावा असां वटि बुक्स मौजूदु आहिनि, उन्हनि मां उहे नॉलेज वठी करे असां पंहिंजे दोस्तनि खे, शहरनि खे, शागिर्दनि खे, पुलिस खे या ॿियनि इदारनि ताईं इहा ॼाण जी रसाई ॾियूं ऐं बहितर थी सघे। उन्हनि माण्हुनि खे जीअं ॼाण मिलंदी त उन बारे में उहो पंहिंजो ख़्यालु रखी सघंदा, पंहिंजो जेको हक़ु आहे हक़ु वठी सघंदा। त हीअ अॼु जो नंढिड़ो टॉपिक हुयो कॉन्स्टिट्यूशन। इनशाला जेकॾहिं कंहिं दोस्तनि खे को ॿियो टॉपिक जेकॾहिं नज़र में आहे जंहिंजे बारे में मुंझियल आहिनि, त उहो बि कमेंट्स में ॿुधाईंदा, त आउं कोशिशि कंदुसि त उन टॉपिक बाबति बि मां अचां ऐं ॼाण खणी अचां। अव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।